नौशर फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ रियासती जे यूसी कासिम खाईअ में ज़िला काउंसिल जे नामज़द उम्मीदवार मियां गुलाम अहमद मेमन इलेक्शन जे वर्क जो आगाज़ करे छॾियो। इलेक्शन वर्क दौरान यूसी जे नामज़द चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ऐं वाइस चेयरमैन रफ़ीक हकड़ो ऐं इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियतुनि सां गॾु यूसी जे 6 वार्डनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि कोड़ो मजीदानो ॻोठ रब रखियो सोलंकी उर्स सोलंकी, खबर खान सोलंकी ॻोठ याकूब तुनिया ॻोठ अंब तुनिया में इलेक्शन वर्क कई। उन मौक़े ते यूसी जे नामज़द ज़िला काउंसिल उम्मीदवार मियां गुलाम अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां चाहियां थो त इलाइक़े में सिहत तालीम ऐं रोज़गार जूं सहूलियतूं हुजनि। जॾहिं तव्हांजा ॿार तालीम याफ़्ता थींदा त उन्हनि खे शऊर ईंदो ऐं अवाम खे शऊर जी सख़्तु ज़रूरत आहे। सियासत इबादत जो ॿियो नालो आहे। नौजवान हुजण जे नाते ऐं पंहिंजे मुस्तक़बिल दाव ते लॻाए इलाइक़े वासियुनि जी ख़िदमत करणु चाहियां थो। नालियूं नलका ऐं सोलर प्लेटुनि खां हटी करे ख़िदमत कंदुसि। उन मौक़े ते पीपी ज़िला नौशर फिरोज जे अॻुवान ऐं सीनियर सियासतदान सदाबहार MP सैयद मुराद अली शाह जो फर्ज़ंद हसन शाह पिणु मौजूदु हो।